सिंध सरकार तरफां कोरोना वायरस के हवाले से सहूलतन की पतवाइखी थी वही है। कोरोना वायरस में मुब्तला सीनियर सहाफ़ी हमीद सुमरो मालकी न थियण सबब मायूस थी घर मोटी वियो। कराची जो सीनियर सहाफ़ी ऐं GNN जो रिपोर्टर हमीद सुमरो 2 ॾींहं अॻु कोरोना वायरस में मुब्तला थियण बाद काल रात बुखार ऐं साह में तकलीफ़ करे सिंध सरकार के तर्जुमान तरफां बेहतर सहूलतूं फराहम करण की ख़ातिरी बाद एम्बुलेंस जरिए ओझा कैंपस सेंटर पहुतो, जिते खेस रहण लाइ जाइ तोड़े इलाज न मिलियो, जंहिं सहाफ़ी वापस घर वञण चाहियो पर खेस एम्बुलेंस की सहूलत न ॾिनी वई। सीनियर सहाफ़ी पाण सां थियल अहिड़ी वेधन जी पोस्ट सोशल मीडिया ते शेयर कई, जंहिं बाद ज़ोर भरण ते सीनियर सहाफ़ी खे एम्बुलेंस ॾेई घर शिफ्ट करायो वियो। सीनियर सहाफ़ी हमीद सुमरो अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध सरकार सहाफ़ियनि खे निंदकिड़ो करे छॾियो आहे। वॾे वज़ीर ऐं सिंध सरकार जे तर्जुमान बैरिस्टर मुर्तज़ा वाहब जी ख़ातिरी बावजूद खेस दरबदर कयो वियो। हुन चयो त सरकार सां गॾु सहाफ़ती तंज़ीमनि बि संदसि दाद रसी न कई आहे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk